अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि ज़िदनी इल्मन वरज़ुक़नी फ़हमा या फ़त्ताह या फ़त्ताह या फ़त्ताह। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। अल्लाहुम्मा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना या अल्लाह इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यिदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मलजअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर कुद्दामिना व नूर इस्लामिना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व आले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी कलामिहिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अलिफ लाम मीम।
ज़ालिकल किताब ला रैब फीह हुदल लिल मुत्तक़ीन अल्लज़ीना युमिनून बिल गैब व युक़ीमून अस्सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुअज़्ज़ज़ उलमाए किराम व सादाते उज़ाम, हाज़रीनो नाज़रीनो सामईन बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाईरो अजीजो दोस्तों, सूरत बकरा जो इब्तिदाई आयतूं अवां प्यारी जमात जे आॾो मोतलावत करण जो शर्फ हासिल कयो आ। उन्हनि जो तर्जुमो मौके मुनासिबत जी ॻाल्हि इंशाअल्लाह अज़ीज़ तव्हां प्यारी जमात जे आॾो पेश कंदुसि। पर ही तव्हांजे मुल्क जो हिकिड़ो मूंखे अजीब रवाज नज़र आयो आहे त बिल्कुलु स्टेज जे साम्हूं हे बाज़ार खोले जेके वेठा आहिनि न, पाण बि कोन था ॿुधनि, ॿारनि जा झुम, माण्हुनि जा झुम, माण्हुनि जो सॼो जलसो फिटाए वेठा। असांजे मुल्क ते इहो कोन थींदो आहे। इहो को तरीक़ो आहे त जिथे स्टेज जे साम्हूं वेही रहनि, इंतज़ामिया वारा उनखे महिरबानी करे तो उथारियो, ॿिए पासे काॾे साम्हूं अखियुनि ॾियारो न हुजनि त पोइ मां ॻाल्हायां न त बराबरि करे वेठो वञा। अकुल खां कमु वठो। पहिरियां पहिरियां तव्हां वेहो अहिड़ी जॻह ते, असांजे मथे में साम्हूं वेठा आहियो। टोपियूं, खट मिठड़ा, अतुर, तस्बियूं, इश्तिहार, पकोड़ा, खाॼा, ये अॼु तव्हांखे जलसे में विकिणा हा, बुख था भरो। पाण त न ॿुधनि पर ॿियनि खे बि न ॿुधण ॾियनि। शाबस वरी तव्हां इंतज़ाम वारनि खे हुजे, तव्हां वरी चवंदा हो साईं जी लाड़ जा माण्हू उत्तर जो ढगो एॾा होशियार आहियूं असां। माना असां लाड़े चा जेके उहे माण्हू जॾा आहिनि, तव्हांजा ढगा बि होशियार आहिनि। केरु सोचे तव्हांजा ढगा होशियार आहिनि? तव्हांजा माण्हू ई होशियार कोन्हनि, तव्हांजा ढगा किथां होशियार हूंदा? केतिरी ख़ल्क ॾिसो साम्हूं बीठी आहे रुॻो वापार जे चक्कर में। माशाअल्लाह वरी जेके वापार वारा सो जो मुखां बि वॾियूं ॾाढ़ियूं आहिनि, बेॾाढ़ियो को वे आहे न साईं, चवंदा जलसो थो फिटाए, पर ॾाढ़नि वारा पाण पिया फिटाइनि, काॾे वञूं असां? तव्हां ज़रूरु चवंदो त यार हे अलाए कहिड़े क़िस्म जो मौलवी आहे, हितां जा मौलवी त कोन हलींदा आहिनि, हे अलाए छो थो जले पियो।
हाणे तव्हांजी मर्ज़ी अलाए मां ग़लति आहियां अलाए सही आहियां। जे ग़लति आहियां त भला माफ़ कजो, सही आहे त पोइ उथारियो न, हिकिड़ो त कमु कयो न। सलात पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। ॾाढे पढ़ो, ॾाढे सल्लल्लाहु। दोस्तों, अजीजों, मुसलमान भाइरों, अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालू पांजे पाक कलाम इरशाद फरमायो, अलिफ लाम मीम। आलमन बुजुर्गन तफसीरन लिखो आ, अल्लाह आलम बिमुरादिही। अलिफ लाम मीम जी माना ऐं मुराद छा आहे उन्ही के वधीक अल्लाह से ॼाणे थो, ॿियो कंहिं खे ख़बर न आहे। तफ़सीरन में इएं ईंदो आहे तो कुरान पाक जॾहिं मुझे महबूब करीम ते नाज़िल थींदो हुयो त मकामी खास जिथा जिब्रील अमीन अल्लाह तबारक व तआला जो कलाम खणी मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने ईंदा हुआ त जिब्रील सगोरे के अल्लाह साईं जो कलाम में मिलंदो हुयो तो उन सां गॾु उन्ही अल्लाह जे कलाम जी तशरीह ऐं तफ़सीर भी मिलंदो हो। ही आयत खणी वञो, ही मूं अल्लाह जो कलाम आहे ऐं हिन कलाम जो तफ़सीर तशरीह मसइला ही हल अवां वञी मुंहिंजे तरफ़ खां मुंहिंजे हबीब खे ॿुधायो। कॾहिं कॾहिं इएं भी थींदो हो जो हज़रत जिब्रील अमीन पढ़ंदा हुआ, तिलावत कंदा हुआ अल्लाह जे कलाम जी, तो उन सां गॾो गॾु मुंहिंजो सोणो नबी करीम भी गॾु पढ़ंदा वेंदा। मुख़्तलिफ़ सूरतूं आहिनि कुरान शरीफ़ जूं जंजे मुंड में एड़ा अखर आहिनि, मिसाल जी अलिफ लाम मीम, हा मीम, स्वाद, काफ, नून, अला हाज़ल कियास, अलिफ लाम रा वगैरह वगैरह। इनके हुरूफ मुक़त्तआत चइबो आहे। हर्फ हल पर ये जुदा जुदा करे पढ़बा आहिनि। अलिफ लाम ऐं मीम जेकॾहिं गॾे पढ़जे त आलम तव्हांजी मर्ज़ी, आलमो तव्हांजी मर्ज़ी, पर न इनके गॾे न पढ़बो, इनके अखर अखर करे धार धार करे पढ़बो। अलिफ धार, लाम धार, मीम धार। इन जे करे इनके हुरूफ मुक़त्तआत चइबो वेंदो आहे। अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालू जे मकाम खास वटा हजरत जिब्रील अमीन के एड़े किस्म जा हर्फ जॾहिं महबूबन करीमन ॾे पे मिलिया तो जिब्रील अमीन इंतजार कयो तो मुखे बुधायो वीदो तो अल्फ मां मुराद छाए, लाम मां मुराद छाए, मीम मां मुराद छाए।
पर अल्लाह पाक जे तरफ का को भी हिदायतनामो को न मिलो। बस इरशाद चो तू यो खड़ी वन अलिफ लाम मीम या हामीम खड़ी वन, हामीम आइन सीन काफ खड़ी वन, या सीन खड़ी वन, ताहा खड़ी वन। जिब्रील हैरत में आ आखिर इो महबूब के बुझाया जेकॾहिं मुखां सोने नबी करीम पुछी वरतो त अल्फ मां मुराद छाए, लाम मां मुराद छाए, मीम मां मुराद छाए, त मां छा बुधाईंदुसि। पर जिब्रील हुक्म जो बंदो आ। जीअं जो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में अलिफ लाम मीम या इन्ही नमूने जा जेके भी हर्फ मुबारक हुआ खड़ी आया, तिलावत अची कई अलिफ लाम मीम। अग में नबी पाक कुरान करीम जे आयत मिलण खां पोइ इल्तिजार कंदा हा त जिब्रील छा थो बुधाए, पर हिन भेरे गाली निराली आ। जिब्रील चयो अलिफ लाम मीम। मुझे सोने नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अलिमतु फज़हब। ऐ जिब्रील मुखे अगे ही मालूम आ, तू वापस हलियो वञ। नारे चुप, हाणे ही तू जोश कयो आ, तू मुखे ॻाल्हाइण ई कोन ॾींदे। छा थो चवे? अश्के रसूल चवण कंदा हन, बेचया न हूंदा आहिनि, हाणे चवाए थो बस कर। दोस्तो, मुझे हबीब जिब्रील के जमल फरमायो आलिम तो फज़हब हल, मुखे खबर आ। जिब्रील दिल में पियो चवे सुभान अल्लाह, मुखे पैगाम आने वारे की खबर काने का, साईं तो चवे तो मुखे गई खबर आ। अल्लाह ताला जो कलाम बेमाना ना है, अल्लाह ताला जो कलाम बेमकसद ना है, अल्लाह ताला जो कलाम अबस ना है, बेकार ना है। की हुनमें हिकमत व राज हन। लाजमी गाना तो अल्फ मां बका मुराद हूंदी, लाम मां बका मुराद हूंदी, तमीम मां भी का मुराद हूंदी। बिना मुराद जे अल्लाह ताला ये लफ्ज कोन मोकिलिया हन। पर मुझा दोस्त विच ते जेको वसीलो ज़रियो जिब्रील हो, पैगाम आणींदो हो, पुॼाईंदो हो, अॼु उहो भी हैरान आ त विच में आण वारे खे भी ख़बर कान्हे का त मतलब छा आहे। पर मुंहिंजो ईमान आ त जंहिं ॾे अल्लाह पाक जो कलाम मोकिलियो उनखे ख़बर आहे। जेकॾहिं कंहिंजो न अक़ीदो थी पवे मआज़ अल्लाह त अल्फ लाम मीम जी माना नबी पाक के भी मालूम कान ही त गुनाहगार थींदो, बद अक़ीदा थींदो, गुमराह थी वेंदो। इहो महबूब करीम ॾे अहिड़ी ॻाल्हि जी निस्बत थो करे जेका हक़ीक़त ते मबनी न आहे। अल्लाह जे हबीब ॾे अहिड़ी ॻाल्हि जी निस्बत कान कबी, बल्कि अल्लाह ताला जल जलालु अमन वालू बेहद फरमायो आ वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत। मुझो नबी करीम मोमिनन के हिकमत ऐं किताब सेखारण आयो आ। अदा जेको सिखियल न हूंदो उहो छा सेखारींदो। असांजो अक़ीदो ईमान आ त मुस्तफ़ा करीम खे अल्लाह ताला सब कुछ सेखारे छॾियो आ। इन जे करे सभिनी आलमन चयो त ज़ाहिरी माना अलिफ लाम मीम जी अल्लाह आलम बि मुरादिही। इन जी मुराद खुदा जाने थो छा आहे।
पर मुझा दोस्त कन दरवेशन वरी इए भी लिखियो आ त अल्लाह आलम मना वधिक ॼाणंदड़ आ उन जो कलाम आ पर जॾहिं मोकिले तो उहो भी ॼाणे तो पियो लिखे पांजे पांजे हिसाब सां इए मौलवी साहबन आलमन में चयो आ बाबा अल्फ मा मुरादा अल्लाह लाम मा मुरादा जिब्रील मीम मा मुरादा हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तही अल्लाह जो कलाम आ जिब्रील खणी आयो आ प्यारे पैगंबर करीम ने खणी पुजायो तस पर ये सब गालियों ज़न्नी आहन कतई नाहन कतई इन जी माना ए आई आ त कलाम इलाही आ नबी करीम ने मोकलियो वयो आ अल्लाह पांजे कलाम जो मालिक आ पर जने मोकलियो वयो आ उन मुस्तफा के खबर आहे अल्लाह ताला पांजे कलाम पाक में बेअदरशाद फरमायो सूरतुर रहमान में अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान रब रहमाना अल्लमल कुरान जय कुरान पढ़ायो सिखारियो खलकल इंसान जय कामिल इंसान के पैदा कयो रुगो पैदा कोन कई व अल्लमहुल बयान जैके अल्लाह तबारक व तआला अॻियां में पोयन सभिनी जो इल्म पढ़ाए छॾियो तफसीर तबरी वारे ऐं ॿियो तफसीर काफ़ी बुजुर्ग लिखियो आ ऐं अल्लमहु उलूमल अव्वलीन वल आखिरीन या वरी ये लिखियो तो ना अल्लमहु मा कान व मा यकून अल्लाह तबारक व तआला जल जलालहु अमन वालहु अगियन ऐं पोयन जो या जेको नबी करीम खां बज़ाहिर अग में थी गुजरी चुको हो या जेको नबी पाक खां बाद में थी गुजरंदो सब जो सब अल्लाह ताला पांजे हबीब के इल्म अता फरमायो आ पान अल्हम्दुलिल्लाह सुन्नी मुसलमान आयो तवाजो असाजो ताल्लुक अहले सुन्नत से है पर पान अहले सुन्नत आयो वल जमात कोन आयो तवा परेशान थी विया हूंदो या वल हाणे पैदा थी आ अगे कान हुई या वल जय वण ते चढ़े त जी पाड़ ही पटे छॾे असांजे मुल्क में इनके असां चवंदा हूं बेपाड़ी तव्हां लाइ छा चवंदा सो वण वेड़ी ॾाढे छो था ॻाल्हायो जंहिं ते चढ़े सुकाए छॾेसि या वल जेका आहे न वल मां त हैरान आहियां हेॾा ॾाढ़ पटका आलम सॾा आहिनि जो बार असांजे मदरसे में नहव मीर तो पढ़े मुफ्ती भी कोने मौलवी भी कोने अल्लाह इब्तिदाई किताब सर्फ नहव जा पढ़े तो उन्हीं के भी खबर आता अहले सुन्नत वल जमाअत यो नहवी कानून में गलत आ ग्रामर में गलत आ हिन जे हेडन मौलवी ने कहता जी मना पेशावर खां वठी कराची ताईं जटन जी जमात आ जाहिलन जी जमात आ जंहिंखे हिकिड़े सीगे जी ख़बर कान्हे का उहे सुभाणे माण्हुनि जी कहिड़ी रहनुमाई कंदा अहल सुन्नत वल जमात इहो ॿुधा दोस्त तलफ़ुज़ ई ग़लति आ हो अथव वल जमात पाण आहियूं अहल सुन्नत व जमात जेकॾहिं पर हर उम्र अल्फ लाम ॼण जो शौक़ आ त पोइ चओ अहलुल सुन्नत
पो सुन्नत जे मथा अल्फ लाम आणियो पो तवा वल जमात चई सघो था। पर जन के सीगे जी खबर काने का, मालूमात इब्तिदाई काने का, ओए मुझा प्यारा दोस्त जी मानुन जी केड़ी आंख खुद गुमस्त किरा रहबरी कुनत जेको पाण खड में आसो बियन के खड मा किथा कढंदो। तो पाण सुन्नत जमात जा आयो। अल्हम्दुलिल्लाह तवा जो असा जो ईमान है अकीदो आ तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालु अमन वालहू हिन कायनात जो सब इल्म अता फरमायो। चो बाबा सब इल्म ॾाढे चो। हाणे वरी इतराज थी पवंदो इन गाल ते तो पो जे सब इल्म नबी पाक वटा वो इहो इल्म तो नबी पाक जो अल्लाह जे इल्म से बराबर थी हो। इन्ही बराबरी के शिरक चइबो आ। अल्लाह सही वट में सब इल्म, नबी सही वट में सब इल्म, भाई बराबर थी आ। शिरक जो झेड़ो तो आहे इन्ही गाल ते। शिरक 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 पिया कर, शिरक कोने अदा। इन्ही जे करे जो अल्लाह तबारक व तआला जो इल्म ला महदूद आई जाती आ। आई असा जेको चो था तो दुनिया जे जर्रे जर्रे जो इल्म यो भली वारीअ जे दाणन जेतरो हुजे, वणन जे पनन जेतरो हुजे, मींह जे बरसात जे कतरन जेतरो हुजे, समुंड जे फुड़न जेतरो हुजे, पर इहो पो भी महदूद आ। खुदा जो इल्म अञा ला महदूद आ। बराबर थींदो ही कोन। बराबर तॾहिं छे शिरक तॾहिं थे जॾहिं अल्लाह जे इल्म सां बराबरी कई वने। अल्लाह ताला जल जलालु अमन वालो जे इल्म सां का जो बराबर कोने। इहा भी सिधी गाल आ त अल्लाह ताला के कह बे इल्म दिनो कोने। खुदा कह का वठण जो मोहताज कोने। मुस्तफा के जो कुछ मिलियो आ सो खुदा वटा मिलियो आ। तवा रोब में न अची वेंदा कयो उन्हनि जे में जो तव्हांखे चए बाबा शिरक छा कयो, इहो शिरक आ, नाजायज़ आ, ग़लत आ। न उनखे तव्हां ॿ अखर चई सघो था त अल्लाह तबारक व तआला ॾियण वारो आ, जेको ॾींदो आ ऐं जंहिंखे ॾींदो आ ॿियो वरी वठण वारो हूंदो आ। ॾियण वारो ऐं वठण वारो भला न हूंदा, हिक जहिड़ा न हूंदा, हिक जहिड़ा न हूंदा। महबूब जी मशहूर हदीस आ तो पान फरमाता अल यदुल उलिया, जेको मथा हथ आ, खैरुम मिन सुफला, ओ हथ हेठे का भलो आ। सहाबा कराम अर्ज कियो या रसूल अल्लाह मथो हथ हेठे का भलो कीअं थियो, इन जो मफ़हूम छा है। पान फरमायो थो त जमल ॾियण वारो ॾींदो आ त उन जो हथ मथा हूंदो आ, वठण वारो जमल वठंदो आ त उन जो हथ ॻाल्हायो फारसी त मां कोन थो ॻाल्हायां। जेको ॾींदो आ उन जो हथ चओ छा हूंदो आ, ऐं जेको वठंदो आ हेठा हूंदो आ। साईं फरमाइनि था मां इहा ॻाल्हि तो कयां त वठण वारे खां ॾियण वारो भलो आ, वठण वारे खां ॾियण वारो भलो आ। जेकॾहिं आम दुनिया में मुंहिंजा दोस्त वठण वारे खां ॾियण वारो भलो आ आम मामलात में, हुते त ख़ुदा ताला जी ॻाल्हि आ ऐं महबूब करीम जी ॻाल्हि आ। महबूब करीम वठण वारो आ, ॾियण वारो मुंहिंजो अल्लाह आ। महबूब ओतिरो वरतो हेॾे ॾेहारियो, महबूब ओतिरो वरतो, चओ महबूब ॾाढे, जेतिरो अल्लाह ॾिनो, जेतिरो अल्लाह साईं महबूब ओतिरो वरतो जेतिरो अल्लाह पाक ॾिनो।
पर इए कोने त अल्लाह के ॾियण खां पोइ हाणे कुछ कोन रहियो, अञा बि ख़ुदा वटि सब कुछ आहे। महबूब के वो जो को मिलो वो महबूब के मिलो आ, लेकिन अल्लाह जे अता करण खां पोइ महबूब वटि ओतिरो ई आ जेतिरो अल्लाह ॾिनो। अल्लाह वटि अञा कुछ घणो आ। यो कन वहाबिन जो अल्लाह हूंदो जो थोरे घणे ॾियण खां पोइ खुटियो थो पवे। असां सुन्नत जमायत जो अल्लाह खुटण वारो आहे ई कोन। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहु अम्मन वालू फरमायो अलिफ लाम मीम हबीबल करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिब्रील के फरमाइल था अलिम तो फज़हब मुखे सब खबरातू हलो वल। अरे यो अकीदो यो धारियो तो हुरूफ मुक़त्तआत जो भी नबी पाक अब वे हो वाकई सच्ची गाल लाड़ करण जा मानू जिद्दी हन चवणी केड़ो तो करे वेहन न था। अब ता भी वेहो यो तमरा वेहण जे बजा बुरगोर पुठी दई वने तो पियो। बस मां हाणे तकीर खत्म तो क्या मुझो कलाक थी हुआ बस न बाबा न सालन खां पोइ आयो को जवान हा पोड़ो माण्हू आया भा कॾहिं घुरायो हुआ 2000 हाणे घणो आ एड़ी तकड़ 2005 वरी 2015 कुछ तो साही पठियो एतिरो तकड़ो तकड़ो न घुराईंदा कयो थकजी न पो। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। हजरत अब्बास तो चवे या रसूल अल्लाह मुखे खौफ थियो अल्लाह ज़िलज़िलो आयो आ। सुधर टोपी पाण त नथो ॿुधी पर हिन खे बि तो गुतू हणी ईअं न कर वेली मां वेड़ो भी आया। हजरत अब्बास तो चेसी मुखे भव थियो त अल्लाह ज़िलज़िलो आयो आ। अल्लाह ॿुधंदा हूं जेका क़यामत आई आ चंड्रो हेॾे होॾे छो तो डोड़े फिक्र थी पियो पंहिंजो दिल में चई त भला पंहिंजो फिक्र त ठहियो भाइटियो त खणा वञी पंहिंजे भाइटी खे त खणा यतीम खे त खणा अधे जो पुटड़ो आ जंहिंखे ॾिसण आयो उहो त मूंसां कच्छ में हुजे। हजरत अब्बास तो चे किबला डोड़ी जो अच्छा अवां जे पीगे जे मथा पहुतुसे मां ॾिसी हैरान थियुसि अवां जी आंगुर निकतल ही जाॾे पिया इशारो कयो चंड्रो ओॾे पियो डोड़े। चांद झुक जाता जिधर उंगली उठाते महद में क्या ही चलता था इशारों पर खिलौना नूर का। हेॾे यारो सवाल जो जवाब ॾियो उम्र घणी आहे साईं जी? हाणे ऐसे मां वाइज़ ॿुधाइण आयो आहियां हाणे 2 मिंट कोन थिया ॿुधायो त मां 6 महीना हाणे था वेठा सोचनि ॾंद खोटल त छा चऊं। हे तव्हां मुंहिंजी तकीर यादि कंदव चओ बाबा 6 महीना
जोर से ॾाढे 6 महीने जो ॿार तव्हां मां को चवे मांखे 6 महीने जी ॻाल्हि यादि आहे 6 सालनि वारी भी ॻाल्हि यादि कान्हे महबूब करीम खे चए केवला मां जॾहिं तव्हांजे मथां आयुसि अवां जी आंगुर शरीफ़ ॿाहिरि ई जाॾे पे इशारो कयो चंड ओॾह पे वियो महबूबन खिली चयो चाचा मूंखे यादि आहे हजरत अब्बास तो चवे ओ मुझा प्यारा हबीब तवा जो कुछ फरमायो मुखे बेतबारा पर ज़ाहिर में त साईं जी उम्र 6 महीना हुई उहा 6 महीने जी गाल अवां के कीअं याद आ पाण चवनि था चाचा 6 महीना उम्र जो नालो वा 1 महीनो 2 महीना 3 महीना 4 महीना 5 महीना 6 महीना या उम्र पर मुखे खुदा जी जात जो कसम जदी मां अमर आमना जे पेट में हुंदो हुयोसे अल्लाह जा मलाइका लोह महफूज ते तकदीर जो कलम वहाईंदा उहे कलम जा चिचराट मां अमर जे पेट में ॿुधंदोसि उहे भी मुखे याद आहिनि सभई जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अंधन अंधकार अदा सजन लदो सोझरो प्यादा बनी पार प्या पर सबरा की न सवार पो मोहब्बत साण में हारो लधा लतीफ चवे हाणे मुखे बुधा मुला के चो त कर लेखो नबी जे इल्म जो ठण कलम पैन पन्नो कर लेखो मुस्तफा जे इल्म जो तू जाहिल मुझे हबीब जे इल्म के तोरी दुआ अल्लाह तबारक व तआला जी जात बाबरकात पूरी दुनिया में सबन का वधीक आलिम जे कने को पैदा कयो तो मुस्तफा जी जात खुदा खालिका मुस्तफा उनजो मखलूका अल्लाह पैदा करण वारो आ महबूब उनजो पैदा कयला पर पांजे महबूब के खुदा ताला कामिल अकमल मुकम्मिल करे दुनिया में इल्म अता फरमाए रवाना फरमाया मां तवा का पूछा तो वाहू चनवारा इन मौलुन का पूछो त हे कुरान असा जो पुराणो किताब थियो आ असा जा मसइला हल नथो करे या क़यामत ताईं असा जो कुरान में हल आहे ॾाढे सुठ था ॻाल्हायो ॾाढे ॻाल्हायो आहे न हर मसइलो चओ हर मसइलो दुनिया हुजे वापार हुजे तिजारत हुजे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मुआशरत हुजे मामलात हुजे अज़ीज़न सां कीअं उथजे बिरादर में कीअं कजे पर दुनिया में नवा 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 मसइला पैदा पिया थींदा हर ज़माने में भली नवा मसइला पैदा थियल पर जेकॾहिं को मसइलो पेश अची वियो तो कुरान उनजो हल कंदो आहे न पोइ यो कुरान समूरो मुस्तफा जी सीने में ये चो त जहान जो कायनात जो इल्म कुरान में चो कायनात जो इल्म जोर से कायनात जो इल्म कुरान मुस्तफा जे नतीजो छा निकतो कायनात जो इल्म यानी कुरान में आ वो कुरान मुस्तफा जे सीने में आ त मञणो पवंदी त कायनात जो इल्म भी मुस्तफा जे सीने में आ पो अल्फ हुजे लाम हुजे मीम हुजे अल्लाह पाक जी जात बाबरकात मुझे हबीब के तमाम इल्मन सा मुज़य्यन फरमायो सभई चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह और थोड़ा वक्त हलो अल्लाह ताला फरमाए तो अलिफ लाम मीम
इहो तव्हां ॿुधो अलिफ लाम मीम जे बारे में। अॻिते ज़ालिकल किताबो ला रैब फीहे, अल्लाह ताला फरमाए थो ही उहो किताब आहे जंहिंमें कहीं बि कंहिं शक शुबे जी गुंजाइश ई नाहे। हिन में कहीं बि शक जी मानाऊं आहिनि हिन जूं। पारी त माना इहा आहे त कलाम इलाही हुजण जे बारे में कईं खे शक कोन्हे त को अल्लाह जो कलाम आहे या न आहे, कईं खे शक न आहे। अकुल ईमान वारे खे पक्का त हे अल्लाह जो कलाम आहे। इहो आहे ला रैब फीह, माना कलाम इलाही हुजण जे बारे में कईं खे शक न आहे। पोइ तव्हां चवंदव जॾहिं कईं खे शक न हो त पोइ काफ़र कीअं चवंदा हुआ ते पंहिंजे तरफ़ां थो ठाहे अचे, हिन पंहिंजे तरफ़ां ठाहियो आहे। मुंहिंजा अदा महबूब खे चवंदा हुआ त तूं पंहिंजे तरफ़ां ठाहियो आहे, पाण थो ठाहे। पर पुठ वेहंदा हुआ, आयतूं ॿुधी चवंदा हुआ त मुहम्मद करीम जेको कलाम पढ़े थो सो इंसान जो कलाम आहे ई कोन। छा चवंदा हुआ त इहो कलाम इंसानी कलाम नथो थी सघे, हिन जहिड़ो कलाम आहे कोन को। ही अल्लाह पाक जे तरफ़ खां महबूब ॾे आयो आहे। बाक़ी ज़ाहिर में ज़िद जे करे चवंदा हुआ न न तूं पाण थो ठाहे, कंहिं ॿिए तोखे पढ़। हुन जी दिलि चवंदी ही त मुस्तफ़ा करीम ते अल्लाह जो कलाम थो नाज़िल थिए। अल्लाह ताला उनके चैलेंज फरमाई, इन कुंतुम फी रैबिन मिम्मा नज़्ज़लना अला अब्दना फअतू बिसूरतिन मिन मिस्लिह। जेकॾहिं तव्हांखे शक आहे त असांजे बंदे जे मथां याने रसूलुल्लाह जे मथां जेको अल्लाह पाक कलाम नाज़िल कयो आहे इन में तव्हांखे शक आहे त अल्लाह जो कलाम नाज़िल कयल कोन्हे, पाण अरबी ॼाणे थो, पाण ठाहे थो ॿुधाए। अल्लाह ताला फरमाए थो तव्हां बि अरब आहियो, अव्हां खे बि ॿोली ईंदी आहे, अव्हां बि भला हिकिड़ी सूरत त ठाहे ॾेखारियो। या कुरान करीम जी चैलेंज उन्हीं के 1400 साल गुजरिया, अज भी कुरान में मौजूद आ। कंहिं बि माण्हूअ इन चैलेंज जो जवाब कोन ॾिनो आहे। अल्लाह ताला चवे थो का सूरत था, इन्ना आतैना कल कौसर, नंढड़ी सूरत आहे। वसल्ले ले रब्बिक वनहर इन शानिअक हुवल अबतर, इहा बि सूरत आहे। भला एतिरी ठाहे ॾेखारियो। वॾा फसीह, वॾा बलीग, वॾा क़ाबिल, वॾा होशियार, वॾा इल्म वारा अरब चवंदा पाण खे अरब हा, ॿियनि खे अजम चवंदा हुआ, अजम खे गूंगो मञींदा हुआ, अरब खे मुतकल्लिम मञींदा हुआ। चवंदा असां ई ॻाल्हाइण आहियूं, असां ई होशियार आहियूं। पर क़ुरान जे आॾो हथियार फिटा करे वेठा त क़ुरान अल्लाह जो कलाम आहे। अल्लाह ताला इहा ॻाल्हि की त ला रैब फीह, कलाम इलाही हुजण में कंहिं खे शक न आहे। जेकॾहिं ज़ाहिरी तौर इनकार कंदा हुआ तो ज़ाहिरी इनकार ज़िद जे करे कंदा हुआ, पर दिल सां मञींदा हुआ। अहिड़ा कई वाक़िया अथव जीअं नबी पाक जो काफ़िर इनकार कंदा हुआ त पर पुठ वरी महबूब करीम खे अल्लाह जो नबी मञींदा हुआ। जीअं अल्लामा काज़ी अयाज़ रहमतुल्लाह अलैह अशिफा फी हुकूकिल मुस्तफ़ा में हिकिड़ी रिवायत आंदी आहे त जॾहिं बदर जी जंग लगी हुई, उन जंग खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में मैदान जो काफ़िरन जाइज़ो पे वरितो त पंहिंजो लश्कर काथे बीहारियऊं। हेॾां वरी नबी करीम अलैहिस्सलाम पंहिंजे गुलामनि सां गॾिजी मैदान जो जाइज़ो पे वरितो त मुंहिंजा मुजाहिद काथे बीहंदा। बुखारी शरीफ जी हदीस पाक आहे, इमामुल अंबिया जे हथ मुबारक में असा शरीफ हुई। पाण मैदान के घुमदे घुमदे हिकिड़ी जगह ते नबी पाक लठ खोड़ी जमीन ते खोड़े, असहाबी जेको गॾु आहे उनखे निहारे फरमाइनि था अदा सुभाणे हिन जाइ ते अबू जहल मरंदो।
वरी थोरो वक्त हलिया पान फरमाइल था हिते उतबो मरदो वरी थोरो वक्त हलिया पान फरमायो हिते शेबो मरदो हिते वलीद मरदो हिते फलाणो मरदो ओ साहबी चवे तो खुदा जो कसमा बे दिहाड़े मुए मरद दिठा जाते जाते नबी पाक लठ मुबारक खोड़ी ही उता न इंचो हेॾे थियो न हेॾे थियो मुस्तफा जी गाल सच्ची थी। अबू जेल खां अखनस बिन शरीक पुछो आ अल्लामा कादी अयाज इहा गाल आंदी आ बदर जे जंग खां हिकड़ो ॾींहुं अॻु में अखनस भी काफर हो पांजे कबीले में मशहूर मानू हो अबू जेल जो यार ऐं हुजाइतो हो। बस कया चिट्ठी जो मतलब आगे जाए भला मतलब छा चिट्ठी जो हाली बाली कुछ कोन थो कहीं चिट्ठी जो जवाब कोन ॾींदुसि मां जेको पाण सोचियो आहियां सो ॿुधाईंदुसि मां को जलाल चांडियो आहियां जो तव्हांजूं फरमाशूं पूरियूं कयां फलाणो गानो ॿुधाए फलाणो गानो ॿुधाए उहे ॿियनि खे फरमाशूं कजो मां उहो ॿुधाईंदुसि जेको मां सोचे आयो आहियां। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या बाबा तंग तो कौन थिया हो न भला भला हथ मथे खड़ो जो को तंग थियो आहे हथ मथे खड़े त भाई तंग ए खयो हथ मां तो जो को तंग थियो आहे हथ मथे खड़े सबरी खड़ी हथ मथे अरे भुला ओहे जन महबूब न सुञातो पाण किथे भुलल हूं सुभान अल्लाह त चओ असां किथे भुलिया हो पाण त महबूब सुञातो महबूब जा बचड़ा सुञाता महबूब जा असहाब सुञाता महबूब जे उम्मत जा वली सुञाता भुलिया उहे जन खे मुंहिंजे हबीब भुलियो सब बंबोर जो आर्य जाम पुठियां न हलियो भुलिया उहे जन खे सोने नबी पाक जी ख़बर न आहे पाण किथे भुला हो पाण तो सुन्नी आहियो। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या वरी भी सल्लल्लाहु उन्हीं अखनस अबू जेल के बदर जे लड़ाई खां हिकड़ो ॾींहुं अॻु में ची हलिया तोसां पंहिंजे में ॻाल्हाइणो आहे माण्हुनि जे मुंहं ते न ॿां खां वठी पासे ते वञी बीहारेसि जे अख़बिरनी अन मुहम्मदिन अहुव सादिकुल अम काज़िबुन। अबू जेल तू असां में वधीक होशियार आ उम्र रसीदो आ गोठ जो चङो माण्हू आ समझ तो जी असां खां घणी आ राजन जा फैसला कंदो आ वेहंदो आ फैसले में त कूड़े सचे के सुञाणी वठंदो आ अॼु तोखे पंहिंजो में घुरायो त मां ॿिली ॻाल्हि कर सची त मुहम्मद सचो आया माज़ अल्लाह मूंखे चवंदे शर्म थो अचे छा चवां ॿुधा महबूब जे लाइ मुहम्मद सचो आहे या न और मुझा दोस्तों अदीजो रिवायतुल में इंदो आ अबू जेल ही पोते ने हारियो त ॿियो त नथो ॿुधे वरी हिन पासे ने हारे ॿियो त कोन थो ॿुधे वरी पोते वाजाई त कोटियो त कोन थो ॿुधे पक कयई त असां पाण में बजण आहियूं अखनस के चई यार जेकॾहिं सचो पुछी थो त मुहम्मद सचो आ
जेकॾहिं पुछी थो ऐं सची ॻाल्हि तो पुछी तो मोहम्मद सचो आहे। अख न सचस पो चंडरा तू भी मरंदे ॿिन खे भी माराईंदे होनो भी पंहिंजा मिट माइट अज़ीज़ नुक़सान थींदो पो खणी भला मोट पोइते छॾ खणी ज़िद खे हे ख़ल्क़ तो भी कठी कई आहे होनो मुंहिंजे हबीब करीम भी पंहिंजा वठी आयो आख़िर झेड़ो न करजे चवी तो सच आहे चई अड़े चरिया छा कयां न कई थम हाणे मुड़स हो जेको न ते बीठो हुजे ॼाणा थो त मोहम्मद सचो आहे पर जंहिं गदा ते चढ़ियो वाणी तो लंद सुकोन इनी गदा जी वाग मजबूत झली अथम मुंहिंजा दोस्त हे मुल्ला भी इनी अबू जेल वांगुरु गदा ते चढ़ा वेठा अथव मुड़ंदा असली कोन अब्द रहीम चावड़ो छा करे वडा वडा आलिम वडा वडा बुजुर्ग अल्लाह जा बाना समझाए 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 हलिया विया 1500 साल गुजरी आन वे सागा लाटू सागा चुग असां इनके वहाबिन के सुधारण कोन आया हो न को वहाबिन के गारियूं ॾियण आया हो असां तव्हां आशिकन जो दिलियूं ठारण आया आहियूं असां रुगो पंहिंजो ईमान ताज़ो कयूं था पिया असा के खबर आहे ते असुल कोन मुड़दा जंहिं ताते आहिनि उते हूंदा अञा फी कुलूबिहिम मरदुन फज़ादहुमुल्लाहु मरदा अल्लाह ताला फरमाए तो इन्हनि जे दिल में बीमारी आहे अञा कुरान ॿुधंदा त वधंदनि छा थींदनि बाबा जेकरे हुननि खे छॾे ॾियो विसारे छॾियो अवां पंहिंजो हयां ठारियो भला ॾियो ख़बर ठरो था भरो था जेको ठरे थो सो सुभान अल्लाह भी चवे हथ भी मथे खणे सभई चओ सल्लल्लाहु अलैहि मुझा दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो अल्लाह ताला फरमाए तो ज़ालिकल किताब ला रईब फी इन अल्लाह जे कलाम में जेको आमना जे लाल आंदो आ को शक शुबहो आहे ही कोन हुदल लिल मुत्तकीन मुत्तकिन जे लाइ हिदायत के रहन मुत्तकी अल्लज़ीना युमिनून बिल गैब जेके परपुठ ईमान वाणियो वेठा आहिनि अवां सभिनी महबूब ते ईमान आंदो आहे सोने जी ज़ियारत त कान थी आहे पर यार जे न्यापे ते वञूं वेठा आहियूं आहे न आहे असांजे अबे वञो असांजे ॾाॾे वञो असांजे पड़ॾाॾे वञो असांजो 7 पीढ़ियूं मुसलमान आहिनि महबूब जो मुल्क बि कन ॾिठो आहे त कन कोन ॾिठो आहे पर महबूब जी ॻाल्हि ॿुधीसीं पर पुठ मञो वेठा आहियूं ॾाॾे चओ सुभान अल्लाह ज़ोर सां चओ सुभान अल्लाह मुझा भाव अज़ीज़ अल्लज़ीन युमिनून बिल गैब जेके परपुठ ईमान आणनि था व युक़ीमून अस्सलात ऐं नमाज़ भी कायम रखनि था व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून अल्लाह ताला फरमाए तो मां अल्लाह जो कुछ उन्हनि खे ॾींदो आहियां मुंहिंजे ॾिने मां अल्लाह जे राह में ख़र्च कंदा आहिनि बाबा ये जलसा ये मुफ्त में तो कौन था थन ये लाउडन जा खर्च शामियानन जा खर्च एतरा मेहमान आया हो मन के 4-5 भत जू देगियूं लाथियूं हुंदियूं खर्च थे तो पियो जरूर हिन में तवा मुझा दोस्त अदीद हाफिज अहमद अली साहब सा हिस्सो वंडायो हुंदो तवा उन सा ताउन कयो हुंदो हाफिज साहब जो तवाने कर्ज गालायो सोना ॾाढे गालायो अवां जी नियत इहा है अदाए मूं वारा 2 फोटा कबूल पोदा मदीने वारो राज़ी थी पवंदो हजरत हारून रशीद रहमतुल्लाह अलैह पंहिंजी घरवारी बीबी जुबैदा ॾाढी नेक औरत हुई उन सां ॿाहिरि निकितो शाम जे टाइम ते हवा मटाइण जे लाइ नील नदी जे किनारे दरिया ते विया उते कोई दरवेश हो फकीर हो अल्लाह अल्लाह करण वारो नालो उस हजरत बहलूल रहमतुल्लाह अलैह ओ दरिया जे कप ते वेठो आ उते वारी जेका दरिया जी बाहर हुई आली आली
उन्हीं में ये पैर विझी मथा मिट्टी दई या हथ विझी मथा मिट्टी दई पैर कढे नंढड़ा ॿार जे घर ठाहींदा घर घरोतड़ा हारून रशीद ऐं बाई ज़ुबैदा मथियां अची बीठा। अस्सलाम वालेकुम बहलूल। वालेकुम सलाम। छा तो करी? जन्नत में घर तो ठाया। माई थी पीछे विकण दे बाकी ॿियो मुंहिंजो कहिड़ो कमु आहे। घणे ॾींदे? 100 रुपए। माई उनखे 100 रुपयो कढी ॾिनो। उन ज़माने में हे नोट कोन हा। माई उनखे 100 गणे ॾिना। समझो था न बाबा, ये ठिकरनि जहिड़ा पैसा उन सी पर हीअ करे उहे खणी बुक भरे खणी दरिया में उछले ऐं उहा जेका मिट्टी जो घरड़ो ठहियो पियो उनखे धकु हणी कि हाँ वठ जन्नत में घर। अॻिते हलिया विया। हारून रशीद तो चयो हो त चरियो तूं बि चरी हाणे तोखे जन्नत में तो घर मिले मिट्टी जे ढेर में 100 रुपए में थी तोखे जन्नत मिले। माई चयो मिले न मिले फ़कीर त राज़ी थी वियो। सुभान अल्लाह चओ के अल्लाह वारे फ़कीर जी दिल राज़ी कंदे त रब राज़ी थी पवंदो थी। पाण फ़कीरनि जा भी गुलाम आहियूं। मुझा दोस्तों अजीजो, अल्लाह पाक जा बाना सालेह लिका घुमर लो हजरत बेटा ईसा फरमाए तो रहा अथई राते सुबह भी दई साबरी कज को का पेड़ियो न रूह रंज दो रंज हणे पेर तनिय जा पुजो मता सिकी सनासन लए। वे काॾे आ दरवेश जिनजे वेहंदे दुखंदो दूर थींदो हो वे बोहो त रूह के राहत हूंदी हुई। हिन तव्हांजे इलाइक़े जूं ॿ शख़्सियतूं हुयूं, हज़रत हाफ़िज़ साहब बाक़राणनि वारो इमाम बख्श रहमतुल्लाह अलैह ऐं साईं मशहूरनि वारो मौलाना मोहम्मद कासिम रहमतुल्लाह अलैह। वे बोहो त ईमान ताज़ो थी पवंदो हो। माई चयो मिड़ई फ़कीर जी दिल राज़ी थी पई मुंहिंजे सव ते छा थींदो। हल रात जो वही हारून बिस्तरे से सुतो ख्वाब पियो लहे त क़यामत थी वई आ। पुछा कि बाबा हे क़यामत आहे मैदान माशर जो आ हे मोमिनन जा महल ठहिया पिया आहिनि। ॾिठई हिकिड़ी तमामु ताज़ी सुठी माड़ी। पुछा कि बाबा या कंहिंजी आ? जी हारून रशीद बादशाह जे ज़ाल जी आ जेका उन काल ख़रीद कई 100 रुपए में बहलूल दा नाव खां। हमरा चो मां ॾिसंदुसि मुंहिंजी ज़ाल आ ज़ाल थी दुनिया में हिते आख़िरत जो सभु जो हिसाब जुदा है। बादशाह हो न ॾिनो जो जेको त जागी पियो त खट खाइट किरियो पियो आहे। दिल में चई ॻाल्हि त सची हुई। सुबह थियो वरी शाम जो बे दहाड़े ज़ाल सां वेठो घोड़े ते वरी सागी जगह ते सागो बहलूल वेठो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा तो करी? चई जन्नत में घर तो ठाया। विकण दे चई बाकी ॿियो मुंहिंजो कमु कहिड़ो आहे? बादशाह चो घणा पैसा वठंदे? चई सॼी बादशाही लिखी ॾे। छा कर? बादशाह चो एॾो महांगो कल त 100 रुपए में ॾिनी हुई हिक ॾींहं में एतिरी महांगाई थी वई आहे छा? अॼो के ॾींहं में भला सव जो खणी 150 हे सॼी बादशाही छो? चई बादशाह कल अण ॾिठो सौदो हो अॼु ॾिसी आयो आहे। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। ॾाढो चओ सुभान अल्लाह। काल जेको सौदो हो सो अण ॾिठो सौदो हो वो सस्तो मिलंदो आहे। अॼु ॾिसी आयो आहे इहा बि तोसां रियायत आहे। तुंहिंजी बादशाही हथ तुंहिंजे में आहे पर जे सॼो जहान ॾे त बि कोन ॾियाए। ऐं बाहू चंद जे ॻोठ वारा अॼु बि तव्हां हिन ॻोठ में जलसो कराए अल्लाह सां अण ॾिठो सौदो कयो आहे। चओ सुभान अल्लाह। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह। आहिन अल्लाह सां सौदो
केड़ी तवा के मुजादा आ मिस्कीन मानू न कौमी असेंबली जो मेंबर न सूबाई असेंबली जो मेंबर न आईजी न डीसी न सूबेदार मां तवा के छाथो दई सगा मुझे तमे कुछ भी कोने पर एतरो थे तो जो मोहब्बत वारियूं गालियूं बुधी ईमान ताज़ो कयूं ही कुरान जी हिफाजत जो जरियो आ जेके हाफिज याद कन था अल्लाह जो को वाइज़ो आ नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून कुरान असा जो नाज़िल कयला उन जी हिफाजत भी असा जे ज़िम्मे आ ए नंढड़ा नंढड़ा मासूमड़ा कुरान याद कन था खुदा कुरान के संभाले तो अली साहब परे आ सत उते हाफिज ज़मीर अहमद वेठो तो कुरान पढ़ाए अल्लाह जे कुरान जी तालीम वेठो जे दुआ कयोस अल्लाह तबारक व तआला हिन जे मदरसे के अञा भी तरक्की वठाए अवां जे गोठन में भी जेके छोटा मोटा वड्डा नंढा मदरसा हल मस्जिदन में था पढ़ायो हुजरन में था पढ़ायो अल्लाह ताला उनके भी तरक्की अता फरमाए ही कहत जो दौर आ हिन दौर में कोई वड़ा भाग वारा आहिनि जेके अल्लाह जो कुरान पढ़ाइन था कुरान जे हिफाजत जी तवा के मोजज़े वारी गाल बुधाए पो दुआ खैर घुरऊं था सब चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या असांजे फिक़ह जा चार इमाम हन इमाम अबू हनीफो इमाम शाफई इमाम मालिक इमाम अहमद बिन हंबल जे पुठिया हनफी शाफई मालिकी ऐं हंबली मुसलमान सदाइन था ऐं चारई इमाम हक ते चओ सुभान अल्लाह जोर सां उनमें जेको चौथो इमाम आ हजरत इमाम शाफई वो इमाम तो हुयो पर उन सां गॾु आले रसूल भी हुयो तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का चौ तेरी नस्ल बच्चा बच्चा नूर का तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का मुस्तफा तन्नूर पर मुस्तफा जो खानदान में इमाम शाफई रहमतुल्लाह अलैह 6 महीनन में कुरान याद कयो घणा महीना ॾाढे जो घणा महीना 6 महीनन में नंढड़ो याद करे छॾई मुंहिंजा दोस्त शुक्र कंदो हो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला जी ज़ात मूंखे 6 महीनन में कुरान याद कयो आ मुंहिंजा भाउ हिकिड़े रिहाड़े जरी इमाम साहब पंहिंजे वक़्त जो इमाम बणियो आ बगदाद शरीफ खां ॿिए ॻोठ ॾे हुनखे कम हो उठ भाड़े ते करे जत खे घुराई बाबा मूंखे छॾे आ अॼुकल्ह कारूं निकिरी पयूं आहिनि टैक्सियूं निकिरी पयूं आहिनि मोटरसाइकिलियूं आहिनि अॻे हिकिड़े ॻोठ खां ॿिए ॻोठ ॾे उठनि ते घोड़नि ते न त पैदल वेंदा हुआ जत खे चो पुट मूंखे फलाणे ॻोठ में छॾे अच हाज़िर साईं भाड़ो घणो उन ॿुधायो हेतिरो बाबा ठीकु आहे सुभाणे फलाणे टाइम ते मुंहिंजे दरगाह ते उठ काहे अचजां तैयार करे त पोइ हलंदासीं ॿिए ॾिहाड़े वीचारो जत उठ काहे आयो चओ सुभान अल्लाह ॾाढो चओ सुभान अल्लाह जत छाखे चवंदा हो ये तव्हांजे पासे में जत वेठा आहिनि न गेरेले में इन सभई उठ चारींदा आहिनि ज़ाता जत ज़ाता पर असुल कम हुननि जो कहिड़ो आहे चो सुभान अल्लाह ॾाढो चो सुभान अल्लाह
एकड़ो को मौलवी हो साईं मशहूरी शरीफ में आयो हजरत मशहूरी साहब रहमतुल्लाह अलैहि तरी जिंदा मुझो तकीद अल्लाह वारा अज भी जिंदा वो मौलवी हो मौली ये मौलवी रात अची रहो सुबह जे टाइम ते साईं जन नमाज ते आया साईं मशहूर वारे के चई साईं जमायत त तो जी घणी भली आ पर सब सुता पिया हा सजी रात जागो था तवा सुतल हो जागो था गालायो छा चई ता जी जमायत आए त घणी पर सब सुता पिया हा मशहूर साहब चौथा जी जमायत सुती पई जत त जागे थो सुभान अल्लाह ये जमात सुतला त का वडी गाल काने ये जमात के संभालण वारो जत जागी रहियो ओ मुझा दोस्त दीर मुसलमान भा पाण जत उनी के चौदा हूं जेको उठ चारे उनी जत उठ आंदो हजरत इमाम शाफी रहमतुल्लाह अलैहि बाबा पुट हणे हल त हलऊं पंध परेया पाण के बडी ट्रेडी लगी वीदा जैसे भली जमल उठ ते इमाम शाफी चढ़ी वेठो हमेशा जत उठ हलाइण वारो अग्या वेंदो आ सवार पोया वेंदो आ इमाम साहब रहमतुल्लाह अलैहि के पुठियां वेहारे अगे खाने में मुहारू झले उठ के रवानो करण लगो इमाम शाफी फरमास पुट मुसा गालाए जान मुसा कम पवई त गालाए जा न त हो मार हू हाल होडो जी हुतो हुतो जी हुते न ओड़ो न पाड़ो मथो पांजो भी खाए मंजो भी खाए ये न कजा जरूरत पवई त पो बखरा गाला जा न त चुप कजा मां पांजो कम कंदुस जैसे ठीक आ जमल उठ उठी हलो पर इमाम शाफी बुलंद आवाज सा अलहम्द शरीफ का कुरान पाक शुरू कयो एकड़ी मंजिल त इमाम साहब रहमतुल्लाह अलैहि ही पारा कुरान जा पूरा फरमाया लथा मानी खाधो नमाज पढ़ो आराम कयो वरी बी मंजिल ते बियो खत्म टी मंजिल ते टियो खत्म मंजिल ते पहुंचदे इमाम साहब रहमतुल्लाह अलैहि बिन ॾींहनि में 6 खत्म कुरान जा पूरा फरमाया घणा बाबा डाडे चो जमल लथा इमाम साहब चो सामान मुझो ला थई बाबा हे तुझो भाड़ो ची से दे भाड़ो वठी जत के चयो पुट सफर में पाण गड रहा हूं 2-4 दिहाड़ा तकलीफ थी हुजे तो माफ कजा मुखऊ का तो के तकलीफ पहुती हुजे त माफ कजा जैसे का तकलीफ काने तवा का खुश आया पर हिकड़ी गाल मुखे बुधायो तो मां तवा का मोकलाए वना तो उठ पो काए अचा या न इमाम साहब फरमा मां हिता वरी वापसी जला बे उठ कंदुस तू हलो वन पाजे घर केड़ी तो गाल पुछी इबादत जैसे यो गोठो निकता हूं छापे पड़ी जागोगा सुभान अल्लाह इमाम साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाने जट जा पुट जड़ी तो के एतरी भी खबर काने तमा छापे पड़ियो तो के बुधाइण मां केड़ो फायदो को सफा चटवा जो तो के इया भी खबर काने तमू छापे पड़ियो चई किबला भी खबर काने पर मुखे एतरी खबर जरूर आ त इहो तो 6 भेरा पढ़ी पूरो कयो आहे कर पढ़ी भेरा नहीं बो भेरो टो भेरो इने के 6 भेरा पढ़ियो थी पर अञा भी तो के गाल बुधाया मुखे भी याद थियो आ मुखे भी इमाम साहब फरमा छा तो चवी जैसे याद थियो आ के बुधाईंदे चे वेह त बुधाया इमाम शाफी रहमतुल्लाह ने पांजी चादर विछाए वेही वया उन जत विचारणे मुंजा भा कुरान शुरू कयो अलहम्द का वन्नास ताईं 30 सिपारा पढ़ी वयो इमाम शाफी फरमायो मां चवंदो हुस त मूं 6 महीने में याद कयो आ मां वडो कमाल कयो आ पर अल्लाह जे ज़ात जे कलाम जो मोजज़ो आ जो हिन 6 भेरन में 2 ॾींहनि में याद करे छॾियो
जे पुट मुबारक आहे तोखे वॾो खुशकिस्मत शख्स जो तो अल्लाह जो कुरान याद कयो आ। वो कुरान जो को मिठे मोहम्मद करीम ते नाज़िल हो तो जे सीने में चिटजी वयो आ। कोई भाग वारा हम जेके पंहिंजी औलाद के दीन जी तालीम ॾियाराइनि था, कुरान करीम जी तालीम ॾियाराइनि था। अवां पंहिंजे ॻोठनि में नंढा हुजनि चाहे वॾा हुजनि, मस्जिदियूं वॾियूं हुजनि चाहे नंढड़ियूं हुजनि, उन्हीं में कुरान पाक जे तालीम जो सिलसिलो जारी कयो। पंहिंजे बचड़नि खे, पंहिंजे नियाणियुनि खे, पंहिंजे औलाद खे कुरान पढ़ायो। इंशा अल्लाह ताला जा जे घर में कुरान आ ता जा बेड़ा पार। अल्लाह ताला मुझी भी हाज़री कबूल फरमाए, अवां जी भी हाज़री कबूल फरमाए। जलसे करण वारन जो खर्च खफू खुदा मंजूर फरमाए। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू तव्हां जा असां जा बेड़ा पार करे मदीने जो दीदार कर। अदा हाणे चिठड़ियूं ॾे त जवाब ॾियां। आहियां बरोच जेकॾहिं ज़िद कयां हा त कोन ॿुधायां हा, पर वरी हे ॿिया वरी चवनि न आयुसि न, ॿुधाए हा त ख़बर पए हा। पर चिट्ठी कंहिं बदमज़हब लिखी ॼण त पंहिंजे मौत खे पाण दावत ॾिनई, पंहिंजे लाइ सज़ा जो बहानो आहे। ख़ुदा करे ख़ैर हुजे, हल त ॾिघो आहे। नौशेरवान बादशाह जे दौर में नबी पाक जो अचण पाण करीमन फख्र कंदा हुआ। लिखण वारो ॼट दा पुत्र आहे, लिखियो अथई नबी करीम सल्लम। छा लिखबो आहे बाबा? चओ सल्लल्लाहु। ॾाढे चओ पुट मोला लिखण वारा अलाए केरु आ मुंहिंजा सोना, तोखे एतिरी सलात लिखणी कान थी अचे, तूं कहिड़ा फाड़ा मारी दे। तोखे इहा बि मसइले जी ख़बर कान्हे त सलात में शार्ट फार्म थींदो ई कोन्हे। इन जी वफ़ात ते पाण सलाम वरी ॿीहर असहाबन सां गॾिजी नमाज पढ़ाई। केर तो चवे ॼट नौशेरवान करी नबी सही नमाज पढ़ाई कोन पढ़ाई? भुलिजी वियो त वो भुले के मारे जो वठी मथे माखे चौताड़ो। जॾहिं त नौशेरवान बाहि जो पुजारी हो, चाचे चिबड़ के का ख़बर ही कान्हे वीचारे खे। एक नेक ईसाई शख्स महबूब सलाम उन जी भी नमाज पढ़ाई। वो नजाशी हो, वो नेक कोन हो, ईसाई भी कोन हो। पहिरा ईसाई हो, चो पहिरा ईसाई मुस्तफा जे खत ते कलमो पढ़ी मुसलमान थियो। हाणे मुसलमान जो जनाज़ो पढ़जे या न पढ़जे? बाक़ी हाणे नेक ईसाई तू छो तो चवे आए जी सिंध जो आजा अलाए मता हुजेस कोई मरोज़ हो। हिन जे ख्याल में त ईसाइन जा भी जनाज़ा पढ़जन। बाबा ईसाई बीसाई जो कोन पढ़बो, कलमो जंहिं पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जनाज़ो न जो पढ़बो। अमी महबूब जे उम्मत जा आलिम हिक ॿिए जा दुश्मन लॻा पिया आहियो। छा इस्लामियो सेखारियो आहे? हिन वीचारे खे तकलीफ़ घणी अथव। नबी करीम जे उम्मत जा आलिम दुश्मन कोन हन, नबी करीम जे दुश्मन उम्मत जा आलिम ॾिसो त कीअं असां गॾा वेठा आहियूं न। असां दुश्मन उन्हनि जा हूं जेके नबी खे पाण जहिड़ो चवंदा आहिनि, जेके नबी करीम लाइ चवंदा आहिनि त नबी खे भित जे पुठियां जी ख़बर कान्हे, जेके चवंदा आहिनि त नबी मरी मिटी थियो आहे। हाणे तव्हां ॾिसो हे आलिम आहिनि या ज़ालिम आहिनि? असां ज़ालिमनि जा दुश्मन हूं, तू असां ते मयार न कर चाचा चिबड़। कुरान शरीफ तो फरमाए अल्लाह जी रसी के मजबूत पकड़ियो ऐं पाण में फिरका बंदी न करियो, जमीन ते अजायो फसाद न बर्पा कयो। असां कयूं कोन था। अब तव्हां सां सभु गॾु हो न, रसो गॾु आहे न, बस तुंहिंजी मर्ज़ी आहे वाणे सां बि गॾु हुजऊं, तुंहिंजी मर्ज़ी आहे त शीए सां बि गॾु हुजऊं, तुंहिंजी मर्ज़ी आहे त कंहिं बेदीन सां बि न। अड़े असां बेदीन खे थुक बि कोन हणंदासीं।
असा दीन वारा गॾु आहियूं हूंदासीं इंशाअल्लाह ताला। अल्लाह जेको चयो आहे त ख़ुदा जी रस्सी गॾु पकड़ियो माना मुस्तफ़ा जा ग़ुलाम। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। मौलवी साहब अॼु पूरी दुनिया जा मुसलमान हिक ॿिए खे नाहक खून वहाए रहिया आहिनि। पोइ इहे सुञाता थी त जेके नाहक खून वहाइनि था इहे नोरीअड़े वारे झंडे वारा आहिनि या रसूल अल्लाह वारा आहिनि? सुभान अल्लाह था चओ। माण्हू माण्हू त सुञाण, बेदार बसकियल किथे आहे? ठाहे कोरिन ते शेर अबा जेके रत वहाइल था उहे अथव जेके चवनि था नबी असां जहिड़ो आहे। इहे मुल्ला अथव बारूद वारा, तूं असां आहियूं दुरूद वारा। केरु आहियो चओ दुरूद वारा या बारूद वारा आहियो? बारूद वारनि खे कोई न बख़्शीदासीं इंशाअल्लाह ताला। उहे मुसलमान था इंसान ई न आहिनि जेके माण्हुनि जो खून वहाइनि, क़त्ल कनि, नाहक मारनि। असां मुंहिंजा दोस्त मुहबत जो पैगाम ॾींदा आहियूं। तोखे तकलीफ़ आहे त पंहिंजो इलाज वञी कराए, मूं वटि तुंहिंजो इलाज कोन्हे। साईं अर्ज़ त सिपारो छवी हो सूरत फतह मुंड वारण आयत जो तर्जुमो ॿुधायो। अब हाणे जे तर्जुमो ॿुधायां त कलाक ॿी बि तशरीह कयां, ईअं न बाबा? एतिरो टाइम त मूं वटि बि कोन्हे को। हाणे हिन कई आहे अटकल। हाणे हिन में सूरत फतह में आहे इन्ना फतहना लक फतहम मुबीना। ऐ मुंहिंजा महबूब मां अल्लाह तोखे चिटी पिटी फतह ॾिनी आहे। अगते अल्लाह ताला फरमाए तो लियगफरक अल्लाह लक अल्लाह मा तक़द्दम मिन ज़म्बिका व मा तअख़र। अल्लाह ताला फरमाए तो सोना इते लाम सबबिया लियगफिर लियगफिर। अल्लाह ताला फरमाए तो मुंहिंजा महबूब मां तोखे फतह त ॾिनी आहे पर मां तुंहिंजे सदके, चओ तुंहिंजे लाम सबबिया, तुंहिंजे सबब जे करे जेके तोखां अॻु में हुया, जेके तोखां पोया हूंदा उन्हनि जा तुंहिंजे सदके गुनाह माफ़ करे। हिन खे कंहिं पटी पढ़ाई आहे, वहाबिन जो तर्जुमो पढ़ियो हूंदई। मुंहिंजा दोस्त कंहिं बेदीन जो तर्जुमो पढ़ियो हूंदई। उन्हनि वरी छा लिखियो आहे? ओ नबी मां तुंहिंजा अॻियां ऐं पोयां गुनाह बख़्शा, तुंहिंजा अॻियां ऐं पोयां गुनाह बख़्शा। अदा तव्हां खां पुछां थो नबी से को गुनाह कयो छा? अड़े नबी त नबी गुनाह कोन कया, पर अब्दुल कादिर जीलानी मुंहिंजे मन खां वठी करे गुनाह कोन कया। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। दस्तगीर खे मञींदा हो कि न अथव को रोलो? सुभान अल्लाह। ॾाढे चओ सुभान अल्लाह। अदाए रखी छॾा ॿिए दफ़े, हेतिरो मूंखे टाइम किथे आहे? मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ ॿुधो न वहाबिन कहिड़ी माना कई आहे? ऐं नबी अल्लाह तुंहिंजा गुनाह अॻियां बि बख़्शे, तुंहिंजा पोयां बि गुनाह बख़्शे। इहो तर्जुमो ई ग़लति आहे। तर्जुमो किया त अल्लाह तुंहिंजे सदके, तुंहिंजे सबबा, तुंहिंजा अॻियां। अॻियां कहिड़ा? मां जेका तौबा आदम जी हवा जी बि तुंहिंजे करे क़बूल कई, इहो तोखां अॻु में हो। ऐं वमा तअख़र जेके तोखां पोइ ईंदा, हे तो ऐं असां जेके मिस्कीन ग़रीब महबूब खां पोइ आया हो, असांजा ॾोह बि अल्लाह साईं मुस्तफ़ा जे सदके माफ़ फरमाईंदो। हाणे तव्हां चओ असांजे नबी जो गुनाह आहे या नबी मासूम आहे? ॾाढे जो नबी पोइ मासूम आहे त पोइ नबी जो गुनाह कोन्हे। हिते मुराद आहे त तुंहिंजे सदके ॿियनि जा गुनाह उहे अल्लाह ताला माफ़ कया न कंदो रहंदो। अल्लाह ताला असांजे नबी खे मासूम बनायो आहे। अल्लाह ताला मुंहिंजी बि हाज़िरी क़बूल फरमाए, तव्हांजी बि हाज़िरी क़बूल फरमाए। अल्लाह ताला असांजा तव्हांजा सभिनि जा बेड़ा पार फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। या अल्लाह इन महफ़िल वारनि सभिनी जी मग़फ़िरत फरमा। या अल्लाह सभिनी जा बेड़ा पार फरमा, सभिनी जो अचण क़बूल फरमा, सभिनी के मदीने वाले साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमा।
या अल्लाह जनन जलसे के मलाए खर्च कयो आ, दाणो दाणो दाखिल कयो आ, तंजे रिज़्क में, रोज़ी में, ईमान में, बच्चन में बरकतू नसीब फरमा। जेके बीमार हुजन तन खे शफा नसीब फरमा, जेके कर्जी हुजन तन जा कर्ज मुआफ़ फरमा, जन खे औलाद नाहे तन खे अखन जी ठार औलाद अता फरमा। या इलाहुल आलमीन असा के बार बार मदीने पाक जो दीदार करा, बैतुल्लाह शरीफ जी हाज़री नसीब फरमा। साईं हाफिज़ अहमद अली साहब के अञा हिम्मत वधीक नसीब फरमा, उन जी जेका जमात आ उन में अञा वधीक जज्बो नसीब फरमा। या अल्लाह इन सारी जमात जे तुफेले मूं गुनाहगार जा भी गुनाह माफ़ फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सुब्हान रब्बिक रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। उठी भी सलाम पढ़ी पो।